अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मेरान न्यू सुरकयूं ता खबरन डा खबर शामिल के मटियारी में रिपोर्ट अब्दुल सुबहान अकलानी जी। मटियारी ज़िले के मुकामी फ़नकारनि ऐं शाइरनि पारां सक़ाफ़त खाते जो ध्यान छिकाइण लाइ राग जी महफ़िल सजाए अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। बिटाई जे मेले में सक़ाफ़त खाते जे ॿियनि प्रोग्रामनि में नज़रअंदाज़ करण ते फ़नकारनि महफ़िल में मुख़्तलिफ़ सूफ़ियाना कलाम पेश करे एहतजाज रिकॉर्ड करायो। फ़नकार मोहम्मद मालूक सोलंकी, फ़नकार गुलाम हुसैन बिरोई, फ़नकार दिलदार सोलंकी, फ़नकार जावेद अली बिटशाही ऐं ॿियनि सिंध जे मारूफ़ फ़नकार जलाल चांडिया जे कलामनि सां गॾु मुक़ामी शाइरनि जी शाइरी मां कलाम ॻाया ऐं बिटाई सरकार जी शाइरी मां पिणु कलाम पेश करे महफ़िल खे चार झंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते फ़नकार मोहम्मद मालूक सोलंकी, फ़नकार गुलाम हुसैन बिरोई, फ़नकार ऐं यकताड़ी जो कारीगर दिलदार सोलंकी, फ़नकार ऐं शाइर जावेद अली बिटशाही, शाइर गुलाम हैदर जमाली, शाइर सरमन लाशारी ऐं शाह जो रागी फ़कीर मोहम्मद इस्माइल मीर जट काका जो चवण हो ते सक़ाफ़त खाते पारां बिटाई जे मेले समेत मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में मुक़ामी फ़नकारनि खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। सक़ाफ़त खाते जो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह ऐं डायरेक्टर हबीबुल्लाह बिटशाह जे मुक़ामी फ़नकारनि खे बिटशाह जे मेले समेत समूरी सिंध में सक़ाफ़त खाते में थींदड़ प्रोग्रामनि में शिरकत जी दावत ॾियनि त जीअं हितां जे फ़नकारनि ऐं शाइरनि जो फ़न सिंध समेत समूरी दुनिया ताईं पहुचे ऐं संदन फ़न जी दुनिया में कयल भूरियूं सजायूं थी सघे।